कंडियारो भरसां ॻोठ मोहम्मद साले राजपुर जे रहवासी ॻोठ हाणनि पारां रहवासियुनि बासर हुसैन बख्श राजपुर जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मौक़े ते शाहिद राजपुर नज़ीर अहमद मक़सूद अहमद आहिंदे चयो त ॻोठ जो हिकु बासर हुसैन बख्श राजपुर आहे जेको असांजी ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश करे रहियो आहे। खेसि भिरिया सां तालुक़ रखंदड़ PPMP सैयद मुराद अली शाह जे सपोर्ट आहे, जंहिं करे बासर असांखे परेशान करे रहियो आहे। बासर पुलिस हथां असांजो जीअण जंजाल कराए छॾियो आहे। रोज़ानो असां ते कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि। ग़रीब हुजण करे केर बि ॿुधण वारो न आहे। कुझु ॾींहं अॻु CIA पुलिस शाहिद राजपुर खे बेगुनाह गिरफ़्तार करे खणी वई ऐं संदसि खीसे मां 2 लख रुपया कढिया। हुन चयो त असां ते भिरिया थाणे ते केस दाख़िल कराया पिया वञनि। पुलिस असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हिननि मुतालबो कयो त बासर हुसैन बख्श राजपुर ख़िलाफ़ क़दम खयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।